हिते मांखे ॿुधायूं त सिंध हुकूमत पाक भारत मैच ॾेखारण लाइ सूबे जे 20 खां वधीक हंधनि ते वॾियूं स्क्रीन्स लॻाइण जो फ़ैसिलो कयो आहे। रांदियुनि वारे सूबाई वज़ीर जी हिदायतुनि ते रांदियुनि वारो खातो अवामी हंधनि ते वॾियुनि स्क्रीन्स ते मैच लाइव ॾेखारींदो। कराची, हैदराबाद, लाड़कानो ऐं सखर समेत ॿियनि ज़िलनि में मैच लाइव ॾेखारी वेंदी। मोहम्मद बख्श महर जो इहो चवणु आहे। कराची में मलीर सिविल लाइन ऐं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाज़िमाबाद में वॾी स्क्रीन ते मैच ॾेखारी वेंदी। सूबाई वज़ीर जो इहो चवणु आहे। हैदराबाद में नेशनल स्टेडियम, खैरपुर में मुमताज़ क्रिकेट ग्राउंड ऐं टंडो मोहम्मद खान में बि मैच लाइव ॾेखारी वेंदी। जॾहिं त असां सभिनी खे पाकिस्तान जी कामयाबीअ लाइ दुआ करणु घुरिजे। सूबाई वज़ीर इहो चवणु आहे। पाक भारत मैच में इंशाअल्लाह कामयाबी पाकिस्तान जी थींदी। रांदियुनि वारे सूबाई वज़ीर जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, सिंध हुकूमत पारां पाक भारत मैच ॾेखारण लाइ सूबे जे 20 खां वधीक हंधनि ते वॾियूं स्क्रीन्स लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। रांदियुनि वारे सूबाई वज़ीर जी हिदायतुनि ते रांदियुनि वारो खातो अवामी हंधनि ते वॾियुनि स्क्रीन्स ते मैच लाइव ॾेखारींदो। कराची, हैदराबाद, लाड़कानो ऐं सखर समेत ॿियनि ज़िलनि में मैच लाइव ॾेखारी वेंदी। मोहम्मद बख्श महर जो इहो चवणु आहे। जॾहिं त कराची में मलीर सिविल लाइन, स्पोर्ट कॉम्प्लेक्स नाज़िमाबाद में वॾी स्क्रीन ते मैच ॾेखारी वेंदी। हैदराबाद में नेशनल स्टेडियम, खैरपुर में मुमताज़ क्रिकेट ग्राउंड ऐं टंडो मोहम्मद खान में भी मैच लाइव ॾेखारी वेंदी। मोहम्मद बख्श महर जो इहो चवणु आहे। सिंध हुकूमत पारां पाक भारत मैच ॾेखारण लाइ सूबे जे 20 खां वधीक हंधनि ते वॾियूं स्क्रीन्स लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। रांदियुनि वारे सूबाई वज़ीर जी हिदायतुनि ते रांदियुनि वारो खातो अवामी हंधनि ते वॾियूं स्क्रीन्स ते मैच लाइव ॾेखारींदो। कराची, हैदराबाद, लाड़काने ऐं सखर समेत ॿियनि ज़िलनि में मैच लाइव ॾेखारी वेंदी। मोहम्मद बख्श महर जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कर रहे हैं। सिंध हुकूमत पारां पाक भारत मैच ॾेखारण लाइ सूबे जे 20 खां वधीक हंधनि ते वॾियूं स्क्रीन्स लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। रांदियुनि वारे सूबाई वज़ीर हिदायतुनि ते रांदियुनि वारो खातो अवामी हंधनि ते वॾी स्क्रीन्स ते लाइव मैच ॾेखारींदो। सूबाई रांदियुनि वारे खाते अवामी हंधनि ते वॾियुनि स्क्रीन्स ते लाइव मैच ॾेखारियो वेंदो। कराची, हैदराबाद, लाड़काने ऐं सखर समेत ॿियनि ज़िलनि में मैच लाइव ॾेखारी वेंदी। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर इम्तियाज़ धाराणी। जी इम्तियाज़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, सिंध हुकूमत जे तरफ़ां जेको आहे सूबे जे 20 खां वधीक हंधनि ते पाक भारत जी जेको मैच आहे उहो शाइक़ीन खे वॾी स्क्रीन ते ॾेखारण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंधी रांदियुनि वारे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जी हिदायत ते स्पोर्ट्स डिपार्टमेंट पाकिस्तान ऐं भारत जी जेको मैच आहे सॼे मुल्क में अवामी हंधनि ते वॾनि स्क्रीननि ते ॾेखारियो वेंदो। सिंधी रांदियुनि वारे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर चयो त पाकिस्तान ऐं भारत जी जेको मैच आहे कराची, हैदराबाद, लाड़काने, सखर ऐं जे ॿियनि डिवीज़न ऐं ज़िलनि में जेको आहे लाइव ॾेखारी वेंदी। ऐं लाइव जेको आहे कराची जे मलीर सिविल लाइन ऐं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाज़िमाबाद में मैच ॾेखारी वेंदी। उनखां अलावा इहो मैच नेशनल स्टेडियम हैदराबाद, मुमताज़ क्रिकेट ग्राउंड खैरपुर, टंडे मोहम्मद खान जे स्क्रीन ते बि ॾेखारी वेंदी। ॼाणे थो त सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद शहर जो चवणु हो त अॼु जो बि मैच जेको आहे पाकिस्तान जेको आहे उहो थींदो ऐं हुननि जेको आहे सभिनी खे पाकिस्तान ते फ़ख़्रु आहे ऐं रांदीगरनि जी कारकर्दगी ते फ़ख़्रु आहे। ऐं हुननि इहो चयो त हुन लाइ जेको आहे नेक जेको तमनाऊं आहिनि, ख़्वाहिशूं आहिनि। जी वॾी महिरबानी इम्तियाज़ अपडेट करण लाइ।